इस्लाम असांखे सेखारियो आहे त हलाल रोज़गार कमायूं, हलाल खाऊं ऐं हलाल ॿियनि कमनि में ई ख़र्च कयूं। अगरि को हराम कमाए थो त उहो गुनाहगार आहे, ऐं जेको हलाल जी रक़म हराम में ख़र्च करे थो त उहो बि अहिड़ो ई गुनाहगार आहे। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, याति अलन्नास ज़मानुन ला युबालिल मरउ मा अख़ज़ मिनहु अमिनल हलाल अम मिनल हराम। माण्हुनि मथां हिकु अहिड़ो वक़्तु ईंदो जो माण्हू इन ॻाल्हि खां बेपरवाह हूंदो जेको वठे थो सो हिलाल मां आहे या हराम मां। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला न चयो त मूं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो त मूंखे मुस्तजाब दावा बनायो, याने मुंहिंजी हर दुआ क़बूल हुजे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अतिब कसबक तुस्तजाब दावतुक, पंहिंजी कमाई पाक बनाए तुंहिंजी दुआ क़बूल कई वेंदी। पोइ पाण फरमायूं, को माण्हू हराम जो हिकु गिरह खणी वात में विझे थो त उनजे 40 ॾींहंनि ताईं का दुआ क़बूल नथी कई वञे। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे, हज़रत मिक़दाद रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायत कई त पाण साईं जन फरमायो, मा अकल अहदुन तामन क़त्तु ख़ैरन मिन अन याकुल मिन अमिल यदिही व इन नबी अल्लाह दाऊद अलैहिस्सलाम कान याकुलु मिन अमल यदिही। सही बुखारी, शोबल ईमान, शरह सुन्नत लिल बग़वी, जामिउल उसूल, कंजुल अमाल, जामिउल अहादीस में इहा हदीस मौजूद आहे। हथ जी कमाई याने मेहनत मज़दूरी मां खाधल ताम जहिड़ो भलो ताम कंहिं न खाधो। अल्लाह जो नबी दाऊद अलैहिस्सलाम हथ जी कमाई मां खाईंदो हुयो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम हिन धरतीअ मथां अल्लाह जो ख़लीफ़ो हुयो। रब खेसि बादशाहत ऐं नबूअत ॿई इनाम गॾोगॾु अता कया हुआ, पर पोइ बि हथ जो पोरियो करे लोह मां ढालूं ऐं तलवारूं ठाहे उहे विकिणी उन्हनि ते गुज़ारो कंदो हो। मालूम थियो त पोरियो करणु पैगम्बरनि जी सुन्नत आहे। बुख़ारी शरीफ़ में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ला अन यहततिब अहदुकुम हुज़मतन अला ज़हरिही ख़ैरुन लहू मिन अन यसअल अहदन फयुअतिहु औ यमनअहु। तव्हां मां को माण्हू काठियुनि जी लॾ पुठीअ ते खणी अचे, विकिणे उन मां गुज़ारो करे त उहो उन लाइ भलो आहे उन खां जो कंहिंखां वञी सवाल करे पोइ ॾेसि या न ॾेसि।